नाज़रीन अहम ख़बर आहे कंदकोट खां। कंदकोट में भंगवार ऐं डोंकी बिरादरी जे बिंदरी में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की पियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे कंदकोट में भंगवार ऐं डोंकी बिरादरी जे बिंदरनि में तकरार ॿीहर भड़की पियो आहे, जॾहिं त हथियारबंदनि जे हमले में पुलिस एहलकार समेत 2 ॼणा थॾे ते मारिजी विया। हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि में पुलिस एहलकार अरबेलो भंगवार ऐं गुलहसन भंगवार शामिल आहिनि, जॾहिं त बख़्श भंगवार ज़ख़्मी थी पियो आहे। भंगवार ऐं डोंकी बिरादरी जे हलंदड़ पुराणे तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे कंदकोट में भंगवार ऐं डोंकी बिरादरी जे बिंदरनि में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की पियो आहे। हथियारबंदनि जे हमले में पुलिस एहलकार समेत 2 ॼणा थॾे ते मारिजी विया। हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि में पुलिस एहलकार अरबेलो भंगवार ऐं गुलहसन भंगवार शामिल आहिनि, जॾहिं त बख़्श भंगवार ज़ख़्मी थी पियो आहे। भंगवार ऐं डोंकी बिरादरी में विच में हलंदड़ पुराणे तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे कंदकोट में भंगवार ऐं डोंकी बिरादरी जे बिंदरनि में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की पियो आहे। हथियारबंदनि जे हमले में पुलिस एहलकार समेत 2 ॼणा थॾे ते मारिजी विया। हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि में पुलिस एहलकार अरबेलो भंगवार ऐं गुलहसन भंगवार शामिल आहिनि, जॾहिं त बख़्श भंगवार ज़ख़्मी थी पियो आहे। भंगवार ऐं डोंकी बिरादरी विच में हलंदड़ पुराणे तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे।